अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं यूसुफ वटि लंघी आया तंहिं वक़्तु पंहिंजे सॻे भाउ खे पाण वटि जाइ ॾिनाई ऐं चयाईंसि त सच पच आउं तुंहिंजो भाउ यानी यूसुफ आहियां। तंहिं करे जेकी मूसा या तोसां कयो अथनि तंहिं ते गम न कर। पोइ जॾहिं हुननि लाइ सामान तयारु कयाई तॾहिं हिकु प्याले खे पंहिंजे भाउ यानी बिनयामीन जे सामान में रखियाई ऐं खेनि वञण ॾिनाई। पोइ हिकु सॾींदड़ सॾु कयो त ए काफ़िले वारो, यकीनन तव्हां ज़रूर चोर आहियो। काफ़िले वारनि उन्हनि सॾींदड़ ॾांहुं मुंहुं करे चयो त तव्हां कहिड़ी शइ विञाई आहे? सरकारी नौकरनि चयो त असां बादशाह जे माप करण वारो प्यालो विञायो आहे ऐं जेको उनखे आणे ॾींदो उन्हीअ लाइ अनाज जे हिकु उठ जो ॿार इनाम तौरु हूंदो। ऐं उन्हनि जे अमलदार चयो त आउं उनजो ज़ामिन आहियां। उन्हनि सभिनी भाइरनि चयो त अल्लाह जो कसम, तव्हांखे त मालूम थी चुको आहे त असीं मुल्क में फसाद या शरारत करण लाइ न आया आहियूं ऐं न वरी को असीं चोर आहियूं। यूसुफ जे खादमनि खेनि चयो त जेकॾहिं तव्हां कूड़ा साबित थिया त पोइ उन चोर जी सज़ा कहिड़ी थियणु घुर्जे? उन्हनि चयो त उन जी सज़ा हीअ आहे त जंहिंजे सामान मां इहो प्यालो मिले उहो ई शख़्स उन्हीअ जो बदिलो हूंदो, यानी शरीयत इब्राहिमीअ मुताबिक़ 1 साल गुलामी जी उमिरि काटींदो। ऐं असां अहिड़ी तरह ज़ालिमनि यानी चोरनि खे सज़ा ॾींदड़ आहियूं। यूसुफ जा खादम उन्हनि खे यूसुफ वटि वठी आया ऐं पोइ यूसुफ पंहिंजे भाउ जे सामान जांचण खां अॻु उन्हनि जे सामान जी तलाशी शुरू कई, पर आख़िर में उन यानी प्याले खे पंहिंजे भाउ जे सामान मां कढियाई। बस अहिड़ीअ तरह असां यूसुफ खे हिकु तदबीर ॿुधाई, न त अल्लाह जी मर्ज़ीअ खां सवाइ ऐं मिस्र जे कानून मुताबिक़ हू पंहिंजे भाउ खे रोके न थे सघियो। पर हाणे यूसुफ लाइ आसान हो, छाकाणि त हू इहा सज़ा ख़ुदि पाण मुक़ररु करे चुका हुआ ऐं असीं जंहिंखे घुरूं तंहिंजा दर्जा बुलंद करियूं ऐं हर हिकु सियाणे ऐं इल्म वारे जे मथां हिकु वधीक इल्म वारो अलीम, यानी सभु कंहिं शइ खे हर वक़्तु हिकु ई वक़्तु हर हंधि ऐं हर हाल में ॼाणण वारी अल्लाह जी हस्ती आहे। यूसुफ जा भाइर चवण लॻा त जेकॾहिं हिन चोरी कई आहे त का तइजुब जी ॻाल्हि कान्हे। हिन जे सॻे भाउ यूसुफ बि हिन खां अॻु चोरी कई हुई। यूसुफ इहो ॿुधी उन खे पंहिंजे दिलि में रखियो ऐं मथिन का बि हक़ीक़त ज़ाहिर न कयाई ऐं पंहिंजे दिलि में चयाई त अव्हां शरीर आहियो ऐं जेकी बयान करियो था यानी तव्हां जेको मूं ते इल्ज़ाम लॻायो था तंहिंखे अल्लाह चङी तरह ॼाणे थो। यूसुफ जा भाइर चवण लॻा त ए अज़ीज़, हुन यानी बिनयामीन जो पीउ वाकई ॾाढो ॿुढड़ो आहे। पोइ हिकु महिरबानी कर त हिन जी जाइ ते असां मां कंहिं बि हिक खे खणी वठ, यानी क़ैद कर, पर बिनयामीन खे आज़ाद कर ऐं बेशक असीं तोखे एहसान ऐं नेकी कंदड़नि मां ॾिसूं था। यूसुफ वराणो त अल्लाह जी पनाह, यानी इन्हीअ ॻाल्हि खां त जंहिं वटां मुंहिंजो सामान लधोसूं उन्हीअ जे बदिले कंहिं ॿिए खे झलियूं, यानी चोर खे छॾे बेकसूर खे पाण वटि क़ैद करियूं, इहो असीं ठीक नथा सम्झूं। ऐं जे असां ईअं कयो त बेशक असीं ज़ालिम चइबासीं।